सके तो खान उते रही पिया न तरिया न मूसा खान कॾहिं बि दिलावर खान वटि राति न रहंदो थी सके तो मोर कूड़नी हुजे खान कूड़ मूंखे नथो लॻे जेकॾहिं कूड़ न हुजे हा त मूसा खान हिन टाइम ते पहुची वञे ईअं ई हूंदो पंहिंजी जान छॾण लाइ कूड़ हणी वियो हूंदो पर हाणे वेंदो काॾे हाणे हिते बीहण चाहियो आहे अचो त हलूं था हाणे इन गांव खे बि कोन छॾींदुसि जंहिं असांखे बेवकूफ़ बणाए हिते इंतज़ारु करायो दरिया तुझी टक्कर जे करे मूसा खान निकिरी वियो तव्हां ॾिठो केतिरो इंतज़ार कयोसीं आखिर केतिरो बचंदो हर चक्कर उनजी क़िस्मत साथ न ॾींदी नांग निकिरी वियो हाणे लीको कुटण मां कुझु बि न वरंदो खान हाणे इन नाग जी मुट्ठी तमामु जल्द जितींदसि तमाम जल्द चओ त सुभाणे रात मूसा खान जे उतां के हमलो कयूं न दरिया न हर मूसा खान बाहर पिया अची जेसिताईं मूसा खान सालूअ खे हथ कोन कंदो न तेसिताईं मूसा खान जी फज भजा हलंदी रहंदी अॼु न त सुभाणे न त ॿिए ॾींहुं न त टे ॾींहं नेठ वारे में ज़रूर ईंदो ऐं जंहिं वक़्तु वारे में आयो त मूसा खान खे खुरड़ी बि नसीब न थींदी छो त खान पंहिंजे दुश्मननि खे खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु खेल पैसा त ॿिन्हिनि तरफ़नि खां वता थी पर इहो सोचियो अथई त कमु थींदो कीअं मजू पैसा त असांजे हथ में अची विया हाणे कमु थिए या न थिए कहिड़ो थो फ़र्क़ु पवे खेरल जेके 5-10 लख ॼाणनि था न त उहे वठण बि ॼाणनि था सम्झाई मजू बहादुर खान असांजे पोयां खान खे मोकिलींदो ऐं हालार खान वरी हकीम खे मोकिलींदो छा असां हाणे उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइक़ बि नाहियूं रहिया खेरल ॻाल्हि मुंहुं ॾियण जी नाहे वॾो मसइलो पैदा कंदा ऐं पोइ असां किथे बि सुकून सां वेही न सघंदासीं हींअर वरी कहिड़ो असां सुकून सां वेठल आहियूं मसइला त हर वक़्तु असां सां गॾु आहिनि खेरल मां मञा थो त असांजूं रातियूं ऐं ॾींहं अक्सर झंग में थी गुज़रनि पोइ बि इहा थोरी घणी निंड असां कयूं था न इहा हराम थी वेंदी हराम त पोइ तुंहिंजी छा सलाह आहे मजू जेकॾहिं कंहिं बि हिक धुर खे असां लेटायूं पोइ तूं छा थो सम्झी त ॿी धुर असांजो साथ ॾींदी मजू ॻाल्हि त कम जी आहे पर मां चाहियां थो त हिकु ई वक़्तु ॿिन्हीअ जो कमु तमामु कयूं उन लाइ पोइ प्लानिंग मज़बूत हुजणु खपे मज़बूत ज़ाहिर आहे ॿाराणी त कोन कंदासीं न सुठा खेरल जेकॾहिं वाइदो कयो आहे न त पोइ साथ बि निभाईंदासीं जेकॾहिं तूं खूह जे तरे में उछलींदे न पोइ बि मजू पोइ हिते कोन हटंदो मजू मां अॼु राति बहादुर खान सां मिली उनजी पूरी पोज़ीशन जाचे वठां थो मजू तव्हां हालार तरफ़ निकिरी वञो ऐं उनजी पोज़ीशन वञी ॾिसो सुभाणे हिते ई मिली सोचींदासीं त छा करिणो आहे ठीकु आहे ईअं ई था कयूं मूसा मां त चवां थी त सालू ऐं दादलीअ खे माफ़ करे छॾ ऐं उन्हनि खे पंहिंजे हाल ते छॾे ॾे
सालू ऐं दादरी खे माफ़ करे छॾियो। न ज़ीनत न, उन्हनि अहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंखे माफ़ करणु मुमकिन नाहे। मूसा तुंहिंजी इन्हीअ बदिले जी बाहि त हिन सॼी हवेलीअ खे बर्बाद करे छॾियो आहे। अञा बि तुंहिंजी तबियत में फ़र्क़ु नथो अचे। ज़ीनत कहिड़ी उन्हनि मुंहिंजे इज़त जी लॼ रखी। मां बर्बाद थी चुको आहियां, हाणे उन्हनि खे बर्बाद कंदुसि। उन्हनि खे जन मुंहिंजे सिर खणण जी कोशिश कई आहे, मूसा ख़ान जे सिर खणण जी कोशिश कई आहे। उन्हनि खे गेले अची तुंहिंजे कदमनि में उछलंदुसि। छा चयो आहे दिलावर? सालू ऐं दादलीअ खे तुंहिंजे हवाले करे थो या? दिलावर इहो महाबती माण्हू पंहिंजी ज़िद ते लही आयो आहे त मूं हुननि खे पनाह ॾिनी आहे, तुंहिंजे हवाले न कंदुसि। मूसा, हाणे जेकॾहिं वरी तूं उन्हनि खे मोटाइण जे लाइ ज़िद कंदे त वरी तो में ऐं दिलावर में इहो झेड़ो शुरू थी वेंदो। त छा मां दादली खे छॾे ॾियां दिलावर सां छेड़े जे ख़ौफ़ खां? न ज़ीनत न, मूसा ख़ान जी ॾींहं ते पंहिंजो इंतकाम कंहिंखे माफ़ नाहे कयो। मां दादरी जे ॾंडनि खे वठी गेले हिते क़ैद कंदुसि। हुन जा हॾाई तहखाने में करी वेंदा। पोइ भली ख़बर पए दादरी खे त मूसा ख़ान खे ज़हर ॾियण जो अंजाम छा थींदो आहे। मूसा दादलीअ लालच कई ऐं उन्हीअ जी सज़ा उनखे कुदरत वारे ॾेई छॾी आहे। हवेलीअ मां तड़िजी वई ऐं दर दर जूं ठोकरूं खाईंदी थी वधे। भला इन खां वधीक ॿी सज़ा कहिड़ी हूंदी? उन खां बि वधीक सज़ा मूं सोची आहे दादरीअ लाइ। मूसा कुदरत वारे जी ॾिनल सज़ा खां वधीक तूं कंहिंखे बि वधीक सज़ा नथो ॾेई सघीं। ज़ीनत, मां जेका उन्हनि खे सज़ा ॾींदुसि, उन जी मिसाल दुनिया में भी नथी मिले। माई जन्नत अधी नजर कान थी अचे, ये खबर कारे हुई? बाहर भैया छो दर ते कान हुई छा? बाहरा तो मां अचां पियो, न दर ते हुई न घिटीअ में। बर त रुख कोन कयो अथसि। बर रुख छो कंदी? हाणे जेको दिमाग़ अथसि न इहो कमु नथो करेसि, तूं वञी जांच करीसि। मां ॿाहिरां जांच करे थो अचां, पर जेकर हिते अचे न त अकेलो न छॾिजांइसि। न कान छॾींदीसांसि, तूं ही कर ॿाहिरां जांच करे अचीसि। आउं बि कमकार लाइ पाड़े में हेॾे होॾे ॾिसी थी अचांसि। बेचारी जो ॾोह ई कोन्हे, सदमो ई अहिड़ो रसियो अथसि, केॾां हली न वञे। हली बाबा किथे मूसा खान जे दावे में अची दिलावर खान असांखे हुन जे हवाले त न कंदो? अम्मा मां बेवकूफ़ आहियां। जेकॾहिं दिलावर खान पनाह न ॾे हा त मां कॾहिं बि दिलावर खान वटि न अचां। दिलावर खान पाण खे मोहबती माण्हू सॾे, हू कॾहिं बि असांखे मूसा खान जे हवाले न कंदो, असांजा सिर ज़रूरु बचाईंदो। बाबा इन जो मतिलबु त असां सही जॻह ते पहुता आहियूं ऐं असां हिते बेखौफ़ थी कुझु ॾींहंनि लाइ रही सघूं था। हा मां हिते ॿियो को बि ख़ौफ़ न आहे। थोरो हाकिम खान अड़ी करे थो पियो, उनजो कुझु पिलो करणो पवंदो। जेकॾहिं हाकिम खान असां ते महिरबानी थी पए थो न त पोइ असां लाइ हिते मौजूं ई मौजूं आहिनि। बाबा जेकॾहिं वॾो राज़ी आहे त नंढे जी कहिड़ी मजाल जो असांखे हेठां तड़े कढे। हू पाण में भाइर आहिनि ऐं हिक ॿिए जो लिहाज़ ज़रूरु हूंदनि। अमां हाकिम खान जॾहिं हर वक़्तु दिलावर खान जा कन भरींदो त दिलावर खान बि सोचण ते असांजे ख़िलाफ़ मजबूर थी वेंदो।
इन ही करे मां तोखे चवां थो त हाकिम खान जी दिल खटण जी कोशिश कर। बाबा इहो छा पे चए? अम्मा अम्मा मां कॾहिं ईअं थो चवां त तूं हाकिम खान खे पंहिंजे गले जो हार बणा। बाबा मां शादीशुदा आहियां। अम्मा तूं शादीशुदा हुई, हाणे उतां वास्तो ख़त्म। मूंसां कोशिश कंदो त असां ॿिन्ही खे ख़त्म करे जे ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल थियो त ठीकु, न त पोइ तव्हां ॿिन्हिनि में तलाक थींदो। तलाक? अम्मा अम्मा एतिरो छिड़कण जी ज़रूरत न आहे, तूं अञा नंढड़ी ॿार आहीं। जेकॾहिं हुतां तुंहिंजो तलाक थियो त तुंहिंजे लाइ हज़ारे रिश्ता ईंदा, हज़ारे। बाबा तलाक जी सूरत में मूसा खे अधु मिलके त असांजे हवाले करणी पवंदी, छा उहो ईअं कंदो? अम्मा ये बात जो करे तूं अहिड़ो को चक्कर हला जे हाकिम खान तुंहिंजे चक्कर में अची वञे, जंहिंमें असां ॿिन्हिनि जी मदद। ढोलू राज को रोलू पर चिबड़ा अम्मा वडी त असां को ही रोल गई। खबर नथी पे त दी भई काडे खबर पो गई चिबड़ा, खबर पो गई। किथे आ पकना पकनल माई गई होसी हथियार गिनण, हथियार दिलावर करे पलांत गिनण दे लाए। अदी पंजे होश में ना है, तू वरी चई थो त हथियार वठण वई हुंदी। ढोलू राज को रोलू चिबड़ा मैना फजीलत ना गाला, न त खबर या बगू न त छा कंदे? गाल बुध चिबड़ा इथा केर छुड़ावण वाला भी कोनी आई। जे कदा कन्न च चक गत माय न काले गड्ढा दी हींग का सवा ठप न छुड़े सही, ठप न। वडी गाल ना है, हो दिस कारो गड्ढा पहुची वियो आ। अरे हेडे मां के दिसी छो तो खिले? उठ उठ उठ। अरे हेडे मां के दिसी छो तो खिले? चिबड़ा क्या तो काला गड्ढा पर नाला सही रख। हां मुखे चोते चिबरे। हाँ गुलाम कादर एमल देर न कर, मैं बतना गड्ढा ढोलू राज को रोलू। गुलाम कादर अब तू ही आपत जी गदी जी चिबर को एड़ा कुटका दूं तो सजी जिंदगी याद करे। पेर ड्राह के बुढ़ बई चरिया बताल थी आ थई। बी ते खड़ू ते को बुधायूं ढोलू राज को रोलू। आ गुलाम कादर हां भज तने दिसंगा। बस नहीं मां गाल कदो ना चित्ती भीतर न मिट्टी आखे त हिन घेरल मो गदारी जी बदबू थी अचे। गद्दारी जी इन ये इल्जाम हणण जे अंजाम जी खबर अथई बालू? मौत। छा मकसद तवाजो बहादुर खान? मकसद साफ ज़ाहिर आ खेरल। जेकरे तू गद्दार निकते त तुझी मौत, जेकरे बालू जो इल्जाम गलत निकतो त पोइ बालू जी मौत। कबूल आ मोके बाबा साईं, कबूल आ। साबित कर मुंह मथा त मां रैस बहादुर खान सां कहिड़ी गद्दारी कई आहे? तोखे हलार खान खे मिलंदे मूं पंहिंजे ॿिन्ही अखियुनि सां ॾिठो आहे। सिर्फ हालार खान सां न, ईअं त पोइ मां बहादुर खान जे ॿियनि दुश्मननि सां बि मिली चुको आहियां। मुझे ॿियनि दुश्मननि खे छॾ, सिर्फ तू इहो ॿुधाए त तू हालार सां कहिड़े मक़सद लाइ मिली? हालार खान तव्हांजे सिर जी क़ीमत ॾियणु चाहे पियो।
ऑफर सुठी हुई पर मूं ठुकराए छॾी। खैरल तुझी ज़बान मथां एतबार करे सघिजे थो। तव्हां एतबार कयो या न कयो, मूं मथां को बि फ़र्क़ु नथो पवे। मूंखे इहा ॻाल्हि मुझाए थी त तूं हालार ख़ान सां मिली आहीं ऐं हालार ख़ान ऑफर कई, उहा बि तूं ठुकराए छॾी, पोइ बि तोखे हालार ज़िंदा छॾियो। इहो मूंखे सम्झ में नथो अचे। हालार ख़ान सां मुंहिंजी ज़ाती दुश्मनी नाहे। मां पैसनि ख़ातिर तव्हां सां कमु कयां पियो। पैसनि ख़ातिर? रहिसे बाक़ी तोसां मुंहिंजो कहिड़ो खून जो रिश्तो आहे? खैरल किथे हालार ख़ान मूंखां वधीक त तोखे पैसा न आहिनि ॾिना मुंहिंजे सिर खणण लाइ? बहादुर ख़ान, मां हालार ख़ान जे सिर जी क़ीमत वठी चुको आहियां। बाक़ी तोसां सौदो थियल आहे। हाणे दोखो कॾहिं बि न थींदो। मां कंहिंसां मिलां थो या कंहिंसां नथो मिलां, इहो मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। बाक़ी वहम जो इलाज त लुकमान हकीम वटि बि न हुयो रहियसि। बालू, असांजो वहम अजाई आहे। खैरल मूंखे सिधो माण्हू लॻे थो। खैरल असां सां कॾहिं बि गद्दारी न कंदो। ढोलू राज कु रोलू अमा वॾी तैं त असां कोई रोल छोड़िया। अदी सुबुह खां वठी किथे हुई है? ओ ता काॾे वरी काॾे वेंदसि। वई हस पंहिंजे नियाणीअ जे कातल खे ॾिसण। ढोलू राज कु रोलू अमा वॾी राज कु रोलू तू रुगा उन कातलां दे नाले ॿुधा। पीछे देख मैं उन्हां दी असली कोन ठाण ॾिसां। अदी तू हाणे छॾ न ढोलू ए ख़बरुनि खे। सुबुह खां अलाए कुझु खाधो बि अथई अलाए न। हदा मुंहिंजी बुख त रहमत जे ज़िंदगीअ वञण सां गॾु ई ख़तम थी वई। अमा वॾी तैं रहमत दे वञण कण वठू अञा ताईं मानी कानी खाधी। अरे बेवकूफ़, तू ये ॻाल्हियूं कोन सम्झंदे। हल अदी हल घर। कहिड़ो घर? कंहिंजो घर? असांजो घर त के साल थिया जो हुन मुए मूसड़े जलाए छॾियो। जोगाई खाक थी विया। हाणे कहिड़े घर जी ॻाल्हि तो करे अदा? काॾे हलां? असां हाणे मुसाफ़िर थी वियासीं। हिते गुज़ारिया राति या घर में गुज़ारिया। जहिड़ो झंग तहिड़ो घर। अदी अला भलाई कंदो। तू ॾिस जाए तुंहिंजे उन ई घर हलंदासीं जिते तुंहिंजूं यादूं जुड़ियल आहिनि। मेरी त असुल बि कान ठासी पर समझदा पिया ऐं माई जी बि असुल ई कान ठासी। सोनी, ओ सोनी। सोनी त न आहे। जेकॾहिं को कमु हुजे मूंखे ई ॿुधाए त मां करे अचां। तूं हिते महिमान आहीं। जेकॾहिं तूं चाहीं त मां हिते हमेशह लाइ रही सघां थी। तुंहिंजो मक़सदु छा आहे? मुंहिंजो जेको मक़सदु आहे तूं एतिरो अणॼाण बि न आहे। सोनी सदको सदको हीअ छोकिरी त वरी हाकिम खान जे मथां चक्कर हलाइण जी कोशिश थी करे। हिकु शादीशुदा औरत खे इहे ॻाल्हियूं सूहन कोन थियूं। उतां त जल्द हाणे मुंहिंजी तलाक थियण वारी आहे। मुंहिंजो हुन सां को बि सरोकार न आहे। तुंहिंजी तलाक थिए या न थिए या मूसा खान जे कदमनि जी सॼी ज़िंदगी खाक बणिजी रहे। मूं त सम्झो तव्हां पंहिंजे दुश्मननि जी इज़त खे हथनि में ॾिसी ॾाढा ख़ुशि थींदव। न असांजी इहा तहज़ीब आहे न असांजो अख़लाक आहे। इहो मुंहिंजो ज़मीर गवारा न कंदो त दुश्मननि जी इज़त में असां अछो विझूं। अञा सिंध जा वॾो बेग़ैरत नाहे थियो। पर मुंहिंजा साईं हथ छॾ, छॾ हथ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ।
जे तोखे इन हवेली में रहणो आ तो इज्जत सां रहजा। जेकर इज्जत सां न रही न कि तुम तड़जी वेंदी। सोनी सदको अदी रेस हाकिम खान तुझे चक्कर में अचण वारो ना इहो छा पई चवे? वो चवा पई जेको कुछ मूं ॾिठो आ। जेकॾहिं मूं ॿ लफ़्ज़ हाकिम खान सां ॻाल्हाया त तूं मूंखे हिते बदनाम करण जे लाइ अची वई आहीं। जेके बदनाम हूंदा आहिनि न उन्हनि खे बदनाम नाहे कबो। हिकु नौकरियाणी थी एतिरो पई ॻाल्हाए। तुंहिंजी इहा मजाल इहा तुझी पहिरीं ग़लती आहे ऐं मां तोखे माफ़ थी कयां। जेकॾहिं ॿीहर ईअं कयई न त हथ कटे छॾींदीसांइ। वॾी आई आहे सोनीअ जे मथां हुकुम हलाइण वारी। महिमान आहीं, महिमान थी रह, मारकियाणी थियण जी कोशिश न कर। हुकुम कीअं हलंदा आहिनि इहो मां तोखे ॿुधाईंदसि। मां